अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में भलीकार आऊँ ऐं मां नाजिया मीर। नाज़रीन, सिंध में जारी एंटी कैनाल तहरीक हाणे मुल्की सियासत जो मरकज़ ऐं फोकस बणियल आहे। अहम राब्ता थिया आहिनि। उन खां पोइ हाणे नज़र अचे पियो ऐं इम्कान बि ज़ाहिर कयो पियो वञे त शायदि को ब्रेक थ्रू थियणु वञे पियो। इन वक़्तनि जो वॾो वज़ीर पिणु उते मौजूदु आहे इस्लामाबाद में, जिते जेके समूरियूं नज़रूं आहिनि ज़ाहिरा सिंध ॾे आहिनि इन तहरीक खे वठी करे। पर उन खां सवाइ जेके फ़ैसिला थियणा आहिनि, फ़ैसिलनि जो मरकज़ जेको आहे उहो इस्लामाबाद आहे ऐं उते असीं ॾिसूं था त हिन वक़्तु राब्तनि जे हवाले सां तेज़ी बि तमामु घणी आई आहे। ऐं उनखां पोइ इतला अहिड़ा साम्हूं अचनि पिया त कुझु बैकडोर मामला बि इन अहम इशूअ ते हलंदड़ आहिनि ऐं इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त को ब्रेक थ्रू असांजे साम्हूं अची सघे थो। इन समूरी सूरत हाल में नाज़रीन, अव्हांखे इहा ॼाण आहे त गुज़िरियल ॾींहुं न रुॻो जेका सिंध जी चूंडियल हुकूमत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी, उन सां राब्ता थिया आहिनि। 3 ॾींहंनि में 3 राब्ता सिंध जे सीनियर वज़ीर सां थिया आहिनि ऐं इन ॻाल्हि जो इरादो बि ज़ाहिर थियो आहे त ख़ुदि वज़ीर आज़म पाण मुलाक़ात कंदा। जेका क़यादत आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी, सिंध हुकूमत जी जेका क़यादत आहे, उन सां उन्हनि जी मुलाक़ात जा इम्कान ज़ाहिर कया पिया वञनि। उन खां सवाइ नाज़रीन, असीं ॾिसूं था त सिंध अंदरि जेके ॿियूं असांखे नज़र अचनि पियूं, जेके ॿियूं पार्टियूं नज़र अचनि पियूं, जेके ॿियूं स्टेक होल्डर्स असां चऊं इन समूरे मामले ते नज़र अचनि पियूं, जेके पार्टियूं उन्हनि सां पिणु राब्ता थिया आहिनि। जंहिंमें नाज़रीन अव्हांखे इहा ॼाण आहे त क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलीर साहिब सां राब्तो थियो आहे, सैयद ज़ैन शाह साहिब सां राब्तो थियो आहे, राशिद महमूद सूमरो साहिब सां राब्तो थियो आहे। उन खां सवाइ नाज़रीन इहो जेके राब्ता थिया आहिनि उहे महदूद न आहिनि ज़ाहिर आहे। उन राब्तनि खां पोइ हिकिड़ी अहम गॾिजाणी बि थी आहे, जंहिंमें पिणु JUI आहे, GDA आहे ऐं उन खां सवाइ क़ौमी अवामी तहरीक आहे। उहे सभु गॾिजी करे उन मशावरत थी आहे त कहिड़े रीति हाणे जॾहिं ॻाल्हियूं हिकिड़े मेच्योर स्टेज में दाख़िल थियनि पियूं त हाणे छा करणु घुरिजे। हिकिड़ो मौक़िफ़ बहरहाल सभिनी जो वाज़े आहे, उहो इहो मौक़िफ़ आहे त असां ॻाल्हियुनि खां इनकार नथा कयूं और मसइले जो हल ॻाल्हियुनि सां टेबल ते वेही करे कढी सघिजे थो। पर बहरहाल ॻाल्हियुनि जो शुरूआत जेकॾहिं हितां खां थिए त वज़ीर आज़म साहिबु पहिरियां वफ़ाक़ी सरकार या वज़ीर आज़म साहिबु विड्रॉ करनि इन समूरी जेका ही रिथ आहे, जंहिं ते बार बार शदीद तनक़ीद ऐं एहतजाज बि थिए पियो, त उन खां पोइ जेकॾहिं ॻाल्हियूं थींदियूं त वधीक बहितर थींदो। हिते नाज़रीन इहो बि क्लैरिफाई करणु तमामु इम्पॉर्टेंट हूंदो ऐं ज़रूरी हूंदो त हीअ जेके बि धुरियूं जिन सां इहे राब्ता थिया आहिनि, जेके टॉक्स में वञनि पियूं, इहे केतिरी क्लैरिटी सां सिंध जो केस उते रखंदियूं। छाकाणि त जेको ही मामिलो आहे 6 कैनालनि वारनि में सभिनी खे ॼाण आहे त जेके 2 तकरा जेके मुख्य जेको सॼी सिंध जो मामिलो आहे उहो 2 ते आहे, जंहिंमें चोलिस्तान ऐं चोबारा कैनाल आहे। उन्हनि खे वठी करे छा केस हूंदो, छा तयारी हूंदी, उन ते पिणु तफ़सीली गुफ़्तगू कंदासीं। जेको पैनल मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहे, जो तारुफ़ असां कराईंदासीं। मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि स्टूडियो में डॉक्टर सफदर अब्बासी साहब, GDA जा जनरल सेक्रेटरी आहिनि, तमामु सीनियर अॻवान आहिनि, सीज़न पॉलिटिशियंस आहिनि। मूंसां गॾु हिते मौजूदु आहिनि स्टूडियो में अब्बासी साहब, अव्हांखे भलीकार जो प्रोग्राम में। उन खां सवाइ नाज़रीन मूंसां गॾु मिर्ज़ा इख्तियार बेग साहब आहिनि, पाकिस्तान पीपल्स पार्टी जा MNA आहिनि, वीडियो लिंक ज़रिए जो कि प्रोग्राम जो हिस्सो आहिनि। एजाज़ महर साहब, सीनियर सहाफ़ी, तज़िया निगार, डेली सिंधियार जा एडिटर, मूंसां गॾु मौजूदु हूंदा जो कि प्रोग्राम में वीडियो लिंक ज़रिए। उन खां सवाइ नाज़रीन JUI जा सिंध जा जनरल सेक्रेटरी आहिनि, राशिद महमूद सूमरो साहिबु, उहे पिणु मूंसां गॾु मौजूदु हूंदा जो कि प्रोग्राम में। अवां सभिनी जी महिरबानी ऐं वक़्तु कजो अॼु के प्रोग्राम में गुफ़्तगू जे लाइ। ऐं ॿियनि महिमाननि जी इजाज़त सां अब्बासी साहिबु अव्हां खां गुफ़्तगू जो आगाज़ कयां थी। मशावरत थी आहे, छा थियो आहे ऐं कहिड़े नमूने ही केस रखियो वेंदो, छाकाणि त हिन वक़्त ताईं जेको मौक़िफ़ वफ़ाक़ी सरकार जो साम्हूं अचे पियो, उहो इहो मौक़िफ़ साम्हूं न पियो अचे त असीं कंहिं तरीक़े सां इहो रिथा विदड्रॉ करणु वञूं पिया। मौक़िफ़ इहो पियो अचे त तव्हां पंहिंजा फिगर्स खणी अचो, असीं पंहिंजा फिगर खणी ईंदासीं, पोइ करे वेही करे ॻाल्हियूं कंदासीं। ॾिसो, हाणे सिंध जो त हिकिड़ो कंसेंसस पैदा थी चुको आहे। हुन में जेको हाणे का ॿी राय कोन्हे का। सिंध जो कंसेंसस अवामी लेवल ते हुई आहे त उन में मुख़्तलिफ़ पार्टीज़ आहिनि। उन में भली खणी जेको आहे सो हुकूमती पार्टी बि हुजे, उन ते कुझु बि इल्ज़ाम असां जेके बि लॻनि पिया उहे पंहिंजा ते आहिनि। पर सॼो जेको हिन महिल जेको शइ आहे त सिंध जो जेको कंसेंसस आहे त हीअ कैनाल जेके आहिनि इहे हाञेकार आहिनि अचण वारे पंहिंजो सिंध जी पाणी जी सप्लाई ते, सिंध जी पाणी जी ज़रूरतुनि ते। ऐं जीअं हिन खे तव्हां हिन सॼे प्रोग्राम खे कैंसिल न कयो वियो, हिन स्क्रैप न कयो वियो, त हीअ पोइ तहरीक जेको आहे रुकबी कोन्हे। हीअ तहरीक पई हलंदी कंहिं न कंहिं फॉर्म में। इन करे जेको आहे सो असां सम्झूं था पिया त हीअ वक़्तु अची वियो आहे जिते वज़ीर आज़म साहिब खे इहो ऐलान करिणो पवंदो त हीअ शइ जेको आहे जेका हीअ प्रोग्राम जेको आहे कैनाल्स जो जेको प्रोजेक्ट आहे इन खे असां कैंसिल कयूं था। शॉर्ट ऑफ दैट या हिन खां घटि का ॻाल्हि मां सम्झां थो सिंधी अवाम में जेको आहे हिन महिल एक्सेप्टेबल न हूंदी। ऐं जेको आहे सो मां सम्झां थो इन ते हाणे ॻाल्हि ॿोल का जेको आहे कोन जनरल कंसेंसस इहो आहे त पहिरें जेको आहे सो वफ़ाक़ी हुकूमत हिन प्रोग्राम खे कैंसिल करे स्क्रैप करे
पोइ कहिड़ा ॿी ॻाल्हि आहे जिन ते उहे करणु चाहिनि था पिया त करे सघनि था पिया। पर हिन ॻाल्हि ते जेको हाणे कंसेंसस सिंध में उभरी चुको आहे, जे ॿी का शइ करे हुनखे टाइम गेन करण जी कोशिशि करे त हालतूं रहंदो ख़राबु थींदियूं, ठीकु न थींदियूं। तंहिं करे मुंहिंजी बि जेको आहे सो हीअ ज़रूरु राब्ता थिया आहिनि असांजे GDA साईं पंहिंजो साईं सदुद्दीन शाह साहिबु जेको असांजो चीफ कोऑर्डिनेटर आहे, उन सां बि राणा सनवार साहिब जो राब्तो थियो, साईं ज़ैन शाह साहिब सां थियो, साईं पलेज साहिब सां थियो। इहे सभु टई GDA जा उत्साह आहिनि। ऐं पर उन सां गॾु साईं पंहिंजो राशिद महमूद सुमरो साहिब सां बि हुनजो राब्तो थियो आहे। त असांजी पाण में बि गॾिजाणी थिया, असां पाण में हिक ॿिए सां मुशावरत करे रहिया आहियूं। ऐं इंशा ताला असां जेको कंसेंसस जेका सिंध रिवर सेफ सिंध रिवर मूवमेंट आहे या सिंधु बचाओ तहरीक जेका आहे, जंहिंजो साईं ज़ैन शाह कन्वीनर आहे, उहो उन जी पंहिंजो प्लेटफॉर्म तां इंशा असांजो यूनिफाइड रिस्पॉन्स वेंदो वफ़ाक़ी हुकूमत खे। उन जे लाइ जेको असांजी पंहिंजी मुशावरत जारी आहे। इंशा हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि अंदरि असां पंहिंजो रिस्पॉन्स फॉर्मल रिस्पॉन्स जेको आहे त ॾींदासीं। अलबत्ता इहा ॻाल्हि आहे त हिन महिल ताईं जेको कंसेंसस जे ॻाल्हि ते आहे उहो इहा त हीउ कैनाल्स जो जेको प्रोजेक्ट आहे ऐं कॉर्पोरेट फार्मिंग जो जेको सॼो जेको स्ट्रक्चर आहे, इनखे जेको आहे एबॉलिश करिणो पवंदो। ठीकु, कॉर्पोरेट फार्मिंग जो जेको समूरो स्ट्रक्चर आहे उनखे एबॉलिश ऐं उन सां गॾोगॾु नाज़रीन जेके तकरारी कैनाल आहिनि उन्हनि खे पिणु फौरी तौर ते विड्रॉ करण जो ऐलान साम्हूं अचे ऐं उनखां पोइ ॻाल्हियुनि जी मेज़ ते बि वेहबो ऐं फर्दर ॻाल्हियूं बि थींदियूं त कहिड़े रेट ते जेको न रुगो सिंध समेत समूरे मुल्क जो जेको पाणीअ जो क्राइसिस आहे उनजो हल कीअं कढणो आहे, कहिड़ा तरीक़ा इस्तेमालु करणा आहिनि। मूंसां गॾु जेके ॿिया पैनलिस्ट मौजूदु आहिनि उन सां बि असीं गुफ्तगू कंदासीं। बेग साहब, आपकी तरफ आऊँगी। गुफ्तगू में सफदर अब्बासी साहब को आपने सुना, वो बता रहे हैं कि मशावरत हुई है लेकिन बहरहाल सबका एक ही मौक़िफ़ है और मज़ीद जो फैसले होंगे वो सामने आएंगे, लेकिन फ़िलहाल तो एक ही मौक़िफ़ है कि पहले विड्रॉ किया जाए और इसके बाद ही मुज़ाकरात हो सकते हैं। लेकिन पाकिस्तान पीपल्स पार्टी का ये कहना है कि हम ये नहीं कहते कि पहले आप विड्रॉ वाला मामला करें, वो कह रहे हैं कि हम मुज़ाकरात के लिए कायल हैं, लेकिन हम साथ साथ ये भी कह रहे हैं कि विड्रॉ के वाले से वफाकी सरकार अपनी पोजीशन को वाज़े करे। लेकिन वफाक की जानिब से अभी तक इस किस्म का कोई इशारा, कोई सिग्नल नहीं दिया गया। वो यही कह रहे हैं कि आप आएँ, मिलकर बैठें, आप अपनी बात करें, हम अपने स्टेट्स लेकर आएंगे फिर बात पर। लेकिन जो मूड या जो सूरत हाल है ओवरऑल सिंध के अंदर, आप क्या कहेंगे? मज़ीद डिले किन मसाइल को जन्म दे सकता है? देखिए, सूरत हाल गंभीर होती जा रही है। सिंध के अवाम भी बेचैन है और उनके मुस्तकबिल का दारो मदार है इस फैसले पे, इस प्रोजेक्ट पे। और हमारा भी जो सिंध का वोट बैंक हमने लेके पार्लियामेंट में बैठे हैं, तो एक जिम्मेदारी है एक सांस की कि हम उसको वहाँ पे अदा करके इस इशू के ऊपर हमारा मौक़िफ़ बड़ा वाज़ेह है कि ये प्रोजेक्ट सिंध के अवाम के लिए लीथल डेड है, कि मौत और जिंदगी का सवाल है। इस प्रोजेक्ट को हम नहीं मानते और हम इजाज़त नहीं दे सकते किसी शक्ल में। 30 पार्लियामेंटेरियन नाजिया 30 MNAs ने इसके ऊपर तकरीर की है, सिंध से ताल्लुक़ रखने वाले और दूसरी जगहों से, और उन्होंने अपना अपना मौक़िफ़ दिया है। और सब में एंड में पार्टी का मौक़िफ़ यही था कि इस प्रोजेक्ट को विड्रॉ करना होगा। इस प्रोजेक्ट को कैरी ऑन की इजाज़त हम दे ही नहीं सकते, और अगर दी तो हमारी राहें जुदा है। अगर दी इस प्रोजेक्ट को आगे बढ़ाने की कोशिश की गई तो हम वफाक के साथ नहीं खड़े। और आपने देखा कि बिलावल भुट्टो जरदारी साहब ने भी इसके ऊपर बड़ा वाज़ेह मौक़िफ़ बता दिया है, और उन्होंने कहा है कि हुकूमत फिर हम सोचेंगे किसके साथ दिए हैं, CEC में हम फैसला करेंगे। ये बहुत बड़ी बात। और हमारे से जो मीटिंगें हुई हैं, जो बातें हुई हैं, उसमें भी बड़ा वाज़ेह कहा दिया गया कि अगर इसके ऊपर वफाक ने हमारा मौक़िफ़ नहीं माना, हमारी रिजर्वेशन खदशात को दूर नहीं किया, अपने फैसले को नहीं बदला, तो हम किसी हद तक भी जा सकते हैं। और वो किसी हद तक होता है, उसके बाद फिर रिटर्न नहीं है। तो हमने बड़ा वाज़ेह मौक़िफ़ एक जिम्मेदारी के साथ दिया है, अवाम के सामने भी, सिंध के लोगों के सामने और तमाम पार्लियामेंट के सामने, कि अगर ये हम मसला नहीं हल करते, और हल करना उसमें ज़्यादा PhD नहीं करनी है, इसको
रोल बैक करना है। तो बेग साहब, हमने अब तो बताया कि मामला इससे आगे बढ़े हैं। अब टॉक्स वाला मामला सामने आया है जिस पर बहुत सारे रवाबित हुए हैं। मैच्योरिटी के हवाले से अब हमने ये उनसे एक कहा जा बात रहा है मानी कि है। जी पहली चीज जो हमने उनसे मांगी है वो नाजिया, हमने कहा कि सीएसी का इजलास फौरन करें, जो 90 दिन से अंदर ही होना चाहिए। हमारे यहाँ 1 साल तकरीबन हो गए इस इजलास को नहीं बुलाए। गालिबन आप हुकूमत सीसीआई क्यों के घबरा इजलास का रही है जिक्र कर रहे सीसी हैं की बेग तरफ? साहब, गालिबन हाँ आप जी। सीसीआई के इजलास का जिक्र कर रहे हैं, लेकिन बेग साहब उस पर भी बात, क्योंकि बारहा माहिरीन ये सीसीआई का इजलास, जी सीसीआई का जी इजलास बारहा माहिरीन ये 90 कहते दिन हैं में कि अगर ये बुलाना सीसीआई में चाहिए। मामला चला भी 1 जाता साल हो है गया वहां है, भी उसको नहीं बुलाया गया। हुकूमत क्यों हिचकिचा रही है सीसीआई के इजलास को बुलाने के लिए? वो कानूनी और आईनी हक है हमारा, और वो हम हक मांग रहे हैं। तो उसमें मैं समझता हूँ अगर नीयत सही है हुकूमत की तो उसको फौरन से पेशतर इजलास को सीसीआई के तलब किया जाए, जो हुकूमत नहीं कर रही है, जो हमारी कंसर्न है। फिर ये बातें तो चलती रहती हैं कि जी सनाउल्लाह साहब ने शर्जिल मेमन साहब को फोन किया, वजीर आला साहब इस्लामाबाद में गए, ये बात हुई, वो बात हुई। एंड रिजल्ट जो है वो यही होना चाहिए कि इस प्रोजेक्ट को रोका जाए, रोल बैक किया जाए। सिंध के अवाम को हम बंजर सिंध नहीं बना सकते, चोलिस्तान को बंजर नहीं कर सकते। पंजाब में भी राजस्थान के लिए ऐसी प्रोजेक्ट के ख्वाब देखा गया था, फेल हो गया और बुरी तरह फेल हो गया। आप यहाँ तजर्बात न करें, 45% पानी सिंध में पहले ही कम हो चुका है। अरसा की रिपोर्ट है जो टेलीमीटरिंग ऑटो मीटरिंग के ठीक, हिसाब से लेकिन बेग पूरी साहब आप एंड रिजल्ट की बात Yes. करें, उस एंड रिजल्ट का इंतजार सबको है। सिंध के सारे अवाम उस एंड रिजल्ट के इंतजार में। आपने कहा कि आपकी बात भी नहीं सुनी जा रही और आप किसी हद तक भी जा सकते हैं, लेकिन मजीद क्या ये जो देर हो रही है दिन ब दिन, इसको बर्दाश्त कर सकती है पाकिस्तान पीपल्स पार्टी? नहीं, हम दबाव का शिकार हैं, हम दीवार की तरफ हमें लगाया जा रहे हैं, और फिर हमारे पास लिमिटेड ऑप्शंस हैं जिनको हम नाजिया एक्सरसाइज कर सकते हैं। मैं उनको बोलना नहीं चाह रहा, लेकिन पहली तो यही है कि हम हुकूमत से लहदगी के लिए हम ऐलान करें। अभी बजट आ रहा है, फाइनेंस बिल है। तो बेग साहब, ये जो टॉक्स की बातें हुई हैं, मुज़ाकरात, क्या आपको हुकूमत की जानिब से संजीदगी नजर नहीं आई उसमें? पाकिस्तान पीपल्स पार्टी को वफाक की जानिब से इसाकदार असम्बली में आए थे नाजिया, उन्होंने वादा किया था कि सिंध का एक कतरा पानी हम नहीं लेंगे, सिंध के अवाम को खामखाई परेशान नहीं होना चाहिए। उनके खदशात बिल्कुल बेबुनियाद है, लेकिन उसके बाद बाहर जाके ऐवान से, कौमी असम्बली से उस पर कोई अमल नहीं दरामद किया गया। इतनी बड़ी बात करके वो गए हैं, उस पर अमल दरामद क्या है? कुछ नहीं हुआ। तो ये सब चीजें मैं सामने ला रहा हूँ जो फैक्ट्स हैं अवाम के सामने। हम लाना चाहते हैं कि जब हमने कोई फैसला अगर किया तो ये तमाम चीजें हमारे साथ हो चुकी हैं जिस पे हमारे तहफ़्फ़ुज़ात बढ़ते गए। बेग साहब, अवाम ये और भी अगर सुनना चाहते हैं कि इन मुज़ाकरात की क्या अहमियत है, जिसके लिए दोनों जानब से रजामंदी भी जाहिर की गई है, कमेटियां बनी हैं, वज़ीर आला सिंध इस्लामाबाद में मौजूद हैं। ये भी कहा जा रहा है कि वज़ीर आज़म साहब से मुलाकात उनकी हो सकती है, और भी बैकडोर मामलात के चलने की कुछ इतलात सामने आ रही हैं। तो इन मुज़ाकरात को कैसे लिया जाए? क्या कोई ब्रेक थ्रू हो सकता है? देखिए, अगर हुकूमत संजीदा है, अगर वो सिंध से और मुखलिस से अपने कोलिशन पार्टनर के साथ, हमने हुकूमत साजी इनके साथ की है, हमने इनके साथ लेजिस्लेशंस किए हैं, बड़े बड़े बिल 26 अमेंडमेंट जो इनके साथ बैठ के हमने किए हैं, बजट एक गुजर चुका है, दूसरा बजट आ रहा है, कोरम में हमारी जरूरत पड़ती है, वो सब चीजें अगर सामने ये रखें तो मैं समझता हूँ उस कोलिशन गवर्नमेंट में हुकूमत की जिम्मेदारी बनती है कि हमारे खदशात को फौरन से पेशतर दूर करे, और हमारे खदशात जो है वो फैक्ट्स पे, फैक्चुअल है, फैक्ट्स पे मुश्तमिल है। लिहाजा अब हमारे लिए मिनिमम जो है वो यही है कि उस प्रोजेक्ट को आगे बढ़ने से रोका जाए, इस प्रोजेक्ट के ऊपर कार्रवाई रोकी जाए और फैसला रोल बैक किया जाए, और हमारे खदशात जो है वो उन तमाम फैक्चुअल बुनियाद पर हैं जो हमने इनको पेश किए हैं, जिसमें ऑलरेडी पानी की सिंध को कमी 45% हो चुकी है।
अब ये मजीद लहरें छह अगर नहरें छह अगर निकालेंगी तो सिंध में तो कहत हो जाएगी। ठीक बेग साहब एजाज महर साहब को शामिल गुफ्तगू करेंगे। एजाज साहब मौके बुधो अमां अब्बासी साहब जो बेग साहब जो जेके पाण मूंखे त अञा ताईं हू क्लियर नज़र न पिया अचनि त को ब्रेक थ्रू थी सघे थो। हिननि जेके हे ॻाल्हियुनि जा जेके राब्ता थिया आहिनि जेके ॻाल्हियुनि जे हवाले सां मामला साम्हूं अचनि पिया कि केतिरो संजीदगीअ सां ॾिसणु घुरिजे हिन समूरे मामले में हुननि जी केतिरी अहमियत आहे ऐं गॾोगॾु अव्हां बि ॿुधायो ऐं हुते मौजूदु आहियो रियासती हल्कनि में हुकूमती हल्कनि जी छा सोच नज़र अचे पई हिन वक़्तु जेका सूरत-हाल आहे को ब्रेक थ्रू थी सघे थो? ॾिसो ब्रेक थ्रू खां सवाइ त को ॿियो को ऑप्शन आहे ई कोन। ऐं जेकॾहिं तव्हां इजाज़त ॾियो त मां थोरो उर्दू में चवां त जीअं कुल जी बिल्कुल दोस्त आहिनि उहे भी समझी सघनि। जी एजाज साहब, तो एक तो ये है कि ब्रेक थ्रू का मुझे इसलिए मैं उसको खारिज से इम्कान नहीं करार दे सकता क्योंकि ये सिंध के जीने मरने का इशू है। इस पे करना पड़ेगा, हर हाल में ये प्रोजेक्ट इनको वापस करना पड़ेगा वरना सिंध बर्बाद हो जाएगा। एक बात तो उसको मद्देनजर रखते हुए अगर देखते हैं तो, लेकिन जो इनका रवैया है आज 6 दिन हो गए हैं, नेशनल हाईवे बंद पड़ा है, पूरे पाकिस्तान का ट्रैफिक बंद पड़ा है, गुड्स का, बिजनेस का, इंपोर्ट का, एक्सपोर्ट का, सारे रुल रहे हैं लोग उधर सड़कों पे। और फेडरल गवर्नमेंट को जो है इतना एहसास नहीं है कि वो अभी भी सिर्फ टेलीफोनिक राब्ते कर रहे हैं, उनको तो ऑन स्पॉट आना चाहिए था। तो इससे आप खुद अंदाजा कर सकते हैं कि फेडरल गवर्नमेंट इसमें कितनी संजीदा है। ये सियासत खेल रहे हैं। फेडरल गवर्नमेंट का अभी तक जो है सिंध गवर्नमेंट पे दबाव था कि आप पुलिस भेज के उनको मारा मारी करके ये रास्ते खुलवाएं। और सिंध गवर्नमेंट को पता है आपको कि कितना नाजुक इशू है कि वो कैसे चाहेगी कि ऐसे मामले में जो है वो आ गया है। तो इस पे फेडरल गवर्नमेंट और सिंध गवर्नमेंट आपस में जो है, सिंध गवर्नमेंट का जेन्युइन इशू है, फेडरल गवर्नमेंट इस पे पॉलिटिक्स कर रही है। और जो असल इक्तदार के मालिक हैं उनका रवैया, उनमें खौफ जरूर पाया जाता है। उनको ये रियलाइजेशन हुई है कि सिंध से इतना रिएक्शन आएगा, इस लेवल पे आएगा, इसका अंदाजा उन्हें नहीं था। बहरहाल उन ऐवानों में भी तपिश महसूस की जा रही है कि ये इतना आसान काम नहीं है। अब मैं आता हूं आपके, जो थोड़ा सा मुझे टाइम चाहिए होगा, मैं आपको एक्सप्लेन करता हूं कि जैसे आपने इंट्रो में भी बात की थी। देखें इशू है क्या, इस सारे मामले को कंफ्यूज किया गया है। इसको जब प्रेसिडेंट के पास ब्रीफिंग हुई थी उसमें जो 6 कैनाल की एक टर्म यूज की गई, ये एस्टेब्लिश ने, ये ग्रीन इनिशिएटिव वालों ने जानबूझ की है ताकि उसको कौमी मफाद का या कौमी प्रोजेक्ट का एक चोगा पहनाया जा सके। अब इन 6 कैनाल में जो इसका जिक्र है उसमें 2 कैनाल हैं सिंध में। एक रेनी कैनाल मुशर्रफ के दौर में बना हुआ है और उसी में से थर कैनाल निकलना था जो उसकी एक्सटेंशन थी। तो सिंध गवर्नमेंट ने पहले ही कहा है कि भाई हमारे पास पानी की किल्लत है, जो ऑलरेडी एलोकेटेड एरियाज हैं हम उसमें ही पानी कमांड एरिया में नहीं दे पा रहे, तो हम रेनी में डेजर्ट में हम जो है पानी नहीं डालेंगे। ये तो सिंध का क्लियर मौकफ है। बाकी आ जाते हैं कि कच्छी कैनाल है। अब कच्छी कैनाल जो है वो 305 किलोमीटर लाइनिंग इसकी जो है पंजाब से 305 किलोमीटर गुजर के फिर बलूचिस्तान में जाएगा और हम देखेंगे कि बलूचिस्तान को उसमें से कितना पानी मिलता है। तो एक तो कच्छी कैनाल है, उस पर भी ऑलरेडी इरसा की एलोकेशन मौजूद है। CRBC कैनाल है, उसकी भी अप्रूवल है, इरसा की जो है वो वाटर एलोकेशन उस पर हुई है। और इसी तरह जो ग्रेटर थल कैनाल है उसकी एक्सटेंशन है ये चौबारा कैनाल। तो ये जो एक्सटेंशन कर रहे हैं चौबारा कैनाल के थ्रू, एक तो हमें ये खत्म नहीं होने देंगे। दूसरा सिंध का मुतालबा ये होना चाहिए कि चुलिस्तान कैनाल जो है, जो आप कह रहे हो कि सतलज से पानी लेके इसमें आएंगे, उसकी जो फिजिबिलिटी बनाने वाले हसन अब्बास साहब हैं, वो पंजाब से हैं, इंजीनियर हैं। उन्होंने कहा है कि अमेरिकन कंसल्टेंसी के साथ हमने जो फिजिबिलिटी बना के दी है उसमें 28 नुकात हमने उनको दिए थे कि ये 28 नुकात को न छेड़िएगा और इनको छोड़ के आप बाकी फिजिबिलिटी पर काम करें तो ये अच्छा प्रोजेक्ट है। इन्होंने किया क्या है, जो इसको एग्जीक्यूट करने वाले हैं उन्होंने पहले नुक्ते से यानी कि सूबों को लड़ाने के लिए कैनाल बनाने का जो इसका शुरुआत है वहां से की है। तो एक तो उस फिजिबिलिटी की ये खुद नफी कर रहे हैं। दूसरा ये है कि ये जो 6 कैनाल का हम मुतालबा करते हैं कि मनसूख करो। आज तो मैं देख रहा था कि वकला ने जो डिमांड जारी की है या जो मुतालबात की फहरिस्त जारी की है उसमें भी है। तो ये 6 कैनाल सिंध का इशू नहीं है, ये कैनाल सिंध में बने
पंजाब में भी बने हुए हैं, आगे बन रहे हैं। सिंध का मुतालबा ये नहीं होना चाहिए, ये जो उलझाया हुआ है इस ग्रीन इनिशिएटिव वालों ने कि 6 कैनाल, सिंध को क्लैरिटी के साथ जाना चाहिए। ये 6 कैनाल पे कोई एतराज नहीं है, इनकी पानी की एलोकेशन ऑलरेडी है, की हुई है, ये कैनाल बने हुए हैं, चल रहे हैं। सिंध का जो प्रॉब्लम है वो ये है कि सीजे लिंक कैनाल हमसे एग्रीमेंट में लिखा है कि ये फ्लड कैनाल होगा। जब सिंध में फालतू पानी होगा तो सिंध की मर्जी और अप्रूवल से हम ये कैनाल बहाएंगे। बिल्कुल। तो एक तो इस पे फोकस करना चाहिए कि ये फ्लड कैनाल को फ्लड कैनाल रहने दें। दूसरा जो ग्रेटर थल कैनाल है जो चश्मा से निकलता है सीजे से, उस ग्रेटर थल कैनाल की सिर्फ खरीफ की एलोकेशन है 6000 की, ये बदनीयती से 8500 की उसमें लेते हैं। तो हमें एक तो उसको ये यकीनी बनाना है कि उसको पेरिनल कैनाल न करें, जो उसकी एलोकेशन है उस पे हम फोकस करें, उसी मुंह पे मस्जिद रहें, हम कायम रहें। दूसरा, दरियाए सिंध में अगर सिंध के हिस्से से ज्यादा पानी हो तो फिर आप टीपी लिंक कैनाल चलाएं। टीपी लिंक कैनाल तोसा पंजत बैराज से निकलता है, ये जाके जो है तकरीबन 60 किलोमीटर लंबा कैनाल है, जाके चनाब में पानी डालते हैं। अपर पंजनत का जो एरिया है कमांड एरिया का, ये उसको आबाद करता है। तो ये कैनाल जो लिंक कैनाल है ये भी सिंध की मर्जी के बगैर नहीं खुलना चाहिए, लेकिन आज भी वो खुला हुआ है, उसमें पानी चल रहा है, सीजे कैनाल बंद है। तो एक तो फोकस हमें ये रखना चाहिए कि जो लिंक कैनाल्स हैं वो उस वक्त चलाए जाएं जब दरियाए सिंध में पानी ज्यादा हो। दूसरा ये कि चुलिस्तान और चौबारा इनको अबंडन करना पड़ेगा। कारपोरेट फार्मिंग का जो ये पंजाब प्रोजेक्ट है इसको कंप्लीटली अबंडन करना पड़ेगा, और इस पे जो ओरिजिनल इसकी फिजिबिलिटी है उस फिजिबिलिटी के मुताबिक अगर ये चलते हैं, और वो आसान तरीका भी है, उसमें पैसा भी कम लगता है, टाइम भी कम लगता है। बिल्कुल अजय साहब, इहा ई ॻाल्हि माहिर बि बार बार कनि पिया आहिनि। बिल्कुल जीअं तव्हां चयो त हाणे जॾहिं ॻाल्हियूं मेच्योर स्टेज में दाख़िल थियूं आहिनि त मुतालबनि में जेका क्लैरिटी आहे उहा तमामु घणी अहम हूंदी, ऐं उहा सॼे इशूअ खे असांखे या सिंध जो जेको पाणी जो केस आहे उनखे भरपूर असराइते अंदाज़ सां रखण जे हवाले सां तमामु घणी अहम हूंदी। छा चवंदो उन ते डॉक्टर साहब? इहा त मां एजाज़ साहिब जी ॻाल्हि ॿुधमि। असुलु मसइलो इहो आहे त जेके बि कैनाल्स ठहिया उहे फ्लड कैनाल्स तौर ते ठहिया, ऐं उनखां पोइ उन्हनि खे कन्वर्ट कयो वियो इनटू पेरिनियल कैनाल्स। चश्मा झीलम लिंक असां ठीकु आहे, जॾहिं इहो इंडस वाटर ट्रीटी थी जंहिंमें 3 दरिया ॾिनासीं हिंदुस्तान खे, त उनखां पोइ इहो त जेको उनजी कमांड एरिया आई सतलुज जी, रावी जी ऐं ब्यास जी, उनखे कीअं पाणी ॾिनो वञे, त उनखे असां कंपनसेट करण जे लाइ असां एग्रीमेंट इहा ई थी त बाबा ठीकु आहे तव्हां चश्मा झीलम बि ठाहियो, या तव्हां सम्झ कंडीशन इहा हुई त बाबा इहे रुगो सीज़नल कैनाल्स हूंदा, फ्लड कैनाल्स हूंदा। हाणे प्रॉब्लम इहो आहे, इतां ई सॼो प्रॉब्लम स्टार्ट थिए थो त बाबा जेका बि कॉन्सेप्ट हाणे आहे त बाबा तव्हां चओ था पिया त इहे सीज़नल हूंदा, असां पाणी न खणंदासीं, जॾहिं फ्लड ईंदो तॾहिं खणंदासीं, पर एक्चुअल जॾहिं जेको मामिलो त थिए थो पियो त इहे सभु जेको आहे कन्वर्ट थी जेको आहे पेरिनियल कैनाल्स में हलिया था वञनि पिया। इहे सभु मुंहिंजी नज़र में असांखे बिल्कुलु इनखे सॼी छहनि ते ई टेस्ट करणो खपे। छाजे करे जेको आहे सो इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट जेको हुननि डेवलप कयो उनखे निगेट ईअं ई करे सघिजे थो पियो त बाबा कैनाल्स जो प्रोजेक्ट जेको कालाबाग डैम ते जॾहिं असुलु जेको कालाबाग डैम ते जॾहिं मसइलो आयो त मेन ॻाल्हि इहा ई त शायदि कालाबाग डैम ते बहसियत डैम जे एतिरो कोन, जॾहिं मां कैनाल्स कढण जी ॻाल्हि कई वई त पोइ कालाबाग डैम जे मथां जेको आहे असांजा एतिराज़ सिंध जा विया वधंदा। छाजे करे असां बीइंग द लोअर राइपेरियन असां सम्झो था पिया जेतिरा कैनाल ठहंदा किथे बि ठहंदा उहा असांखे हिट कंदा। बिल्कुलु भाई साहब, राशिद भाई सूमरो साहब मां हिकिड़ी ॻाल्हि, सीसीआई वारो मामिलो ख़तमु थी चुको आहे। सीसीआई हाणे सीसीआई जी मीटिंग थिए बि थी त को मसइलो हाणे सीसीआई जून ताईं जॾहिं हिननि लिखियो सीसीआई खे तॾहिं सीसीआई थिया त उनजो को इफेक्टिव नतीजो निकिरे आहे, पर सदर साहिब जे साइनिंग खां पोइ हेॾी वॾी तहरीक जेका बिल्ड थी आहे, अॼु जेको सभु बॉर्डर्स बंदि पिया आहिनि। हाणे सवाइ कैंसिलेशन जे हिन प्रोजेक्ट खे, हिन इनिशिएटिव खे, इन्हनि प्रोजेक्ट खे कैंसिलेशन जे अलावा ॿियो को चारो कोन्हे को, जे वधीक हिन ते कंदा त सिंध जे अंदरि जेको आहे इहो जेको उभार इहो वेंदो वधंदो। राशिद साहब अव्हांखे बि भलीकार कंदमि। अॼोके प्रोग्राम में डॉक्टर सफ़दर अब्बासी साहब, मिर्ज़ा इख्तियार बेग साहब ऐं एजाज़ मर्सा मूंसां गॾु मौजूदु आहिनि। अव्हां नाज़रीन राब्तो मुनक़द थी वियो आहे, कोशिशि कंदासीं त असांजो राब्तो बहाल थिए राशिद महमूद सूमरो साहब सां। ही तमामु अहम बहस आहे त जेके मुतालबा आहिनि ज़ाहिर आहे उनखे तमामु घणी क्लैरिटी सां साम्हूं आणण जी ज़रूरत आहे, ऐं उन सां गॾोगॾु थोरो मां एड कयां था। ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि हाणे हिन महिल सिंध तक़रीबन जेको आहे बंदि थी चुकी आहे, बॉर्डर्स बंदि आहिनि, पर इंडिविजुअल रोडनि ते हिन महिल माण्हू वेहिजी विया आहिनि। जे तव्हां अॼु किथे बि वञो, कंहिं बि रोड ते ट्रेवल करण जी कोशिशि कयो त हर जॻह ते माण्हू तव्हांखे जेको वेठल नज़र था अचनि पिया, ऐं सॼो हिकिड़ो क़िस्म जो ब्लॉकेट थी चुको आहे विदिन सिंध ऑल्सो। तो हाणे जेको इशू आहे, हाणे रुगो जेको आहे इहो न आहे त
तव्हांखे CCI जी मीटिंग ऐं हिन में तव्हां इहे हाणे कॉस्मेटिक ॻाल्हियूं थी वियूं जी। आहिनि। हिन महिल ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त बाबा तव्हां जेको आहे सो पंहिंजो जे वज़ीर आज़म सां को इनिशिएटिव वठिणो आहे, का ॻाल्हि करणी आहे त क्लैरिटी सां जेको अचे ऐं बस हुते इस्लामाबाद में छा थो माण्हुनि खे घुराए वठो, अचे हिते सिंध में, अचे वेह कराची में, अॼु बशीर अचे मेमण वेह साहब सख़्त। अॼु बशीर मेमण साहब बशीर साहब हाणे असांजो क़ाबिल एतिराम आहे, बशीर साहब मुंहिंजी बि ॻाल्हि थी आहे, पर मां उन्हनि खे इहा ई ॻाल्हि कयो आहे जे वज़ीर आज़म साहब खे कुझु करिणो ई आहे त हुते ॿी ॻाल्हि तो ॾिसो। उहा संजीदगी असांखे ग्राउंड ते नज़र अचणु घुरिजे। Exactly, अब असां मूंखे हिकिड़ो exactly. मुख़्तसिर ब्रेक वठिणो आहे, ब्रेक खां पोइ नाज़रीन वापसि अचूं था ऐं कोशिशि कंदासीं राशिद महमूद सूमरो साहब सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थिए ऐं हाणे अॻियां हितां खां मामिलो कीअं वधंदो, जेका ॻाल्हि हिते सभु कनि पिया त हाणे उहो वक़्तु तमामु घणो हाणे अॻियां निकिरी चुको आहे। हाणे टेक्निकल हल बजाए जेको सियासी हल आहे हिन समूरे मसइले जो, त पहिरियां ही विदड्रॉ थिए, मामिलो ख़तमु थिए ऐं उनखां पोइ छा थी सघे थो, वे फॉरवर्ड छा थी सघे थो उन क्राइसिस जो, उन ते पोइ वेही करे ॻाल्हि ॿोल थी सघे थी। पर पहिरियां हिन मामले खे ख़तमु करिणो पवंदो ऐं ॾिसूं उन ते केतिरे जल्दीअ में या कॾहिं इहो मामिलो साम्हूं अचे थो, उन जो को हल वफ़ाक़ी सरकार कढे थी। हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक था वठूं नाज़रीन, ब्रेक खां पोइ वापसि अचूं था, गुफ़्तगू खे तव्हां खां ई कंटिन्यू कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन, ॿिए रवां प्रोग्राम में भलीकार ॻाल्हि ॿोल हले पई। नाज़रीन एंटी कैनाल तहरीक पंहिंजे उरूज ते पहुतल आहे ऐं जेके रीसेंट डेवलपमेंट्स आहिनि उन्हनि ते असां गुफ्तगू कयूं पिया। मिर्ज़ा इख्तियार बेग साहब, क्या कहेंगे आप? बड़ी क्लैरिटी के साथ मुतालबात को सिंध की नुमाइंदा हुकूमत को रखने की ज़रूरत है। मुझे ये भी बताइएगा साथ साथ, क्योंकि जो रवाबत हुए हैं वो सिर्फ पीपल्स पार्टी से नहीं हुए, सिंध गवर्नमेंट से नहीं हुए, उसके अलावा भी हुए हैं दूसरी पार्टियों से। तो कैसे आप लोग साथ चलकर ये सिंध का केस रखने की कोशिश करेंगे या ये इस पर कुछ फैसला हुआ है, कोई मशावरत हुई है? कि ये सिर्फ खाली पीपल्स पार्टी का मसला नहीं है, ये सिंध का मसला है और तमाम सियासी जमातें जिनका सिंध से ताल्लुक है, जिनका सिंध में इंटरेस्ट है, सिंध में वोट बैंक है, वो यकीनन सिंध के खिलाफ ये जो नाजायज़ और सिंध के हुकूक के लिए वो आवाज़ उठाएंगी और उठा रही हैं। लेकिन इसमें नेक नीयती बड़ी ज़रूरी है। हमने एक करारदाद पेश की थी नेशनल असेंबली में और हमें अंडरस्टैंडिंग ये थी कि PTI ने कहा था कि सिंध में पानी के मसले पे हम सपोर्ट करेंगे आप लोगों को, क्योंकि ये सिंध के अवाम पे डाका है, उनके हुकूक पे डाका है। जब हम करारदाद लाए तो PTI ने वॉकआउट करके कौमी असेंबली से अवाम से बाहर निकल के चले। ये डबल मेयार है, ये कॉस्मेटिक चीजें हैं कि लोगों को मुतमईन खुश करने के लिए आप बयान दे दें, लेकिन जब उस पर एक्शन का वक्त आए तो आप कहीं और उठ के चले जाएं। मैं ये कहता हूं कि इस वक्त हम इंतशार बर्दाश्त नहीं कर सकते। IMF की दूसरी किस्त है, उसके रिम्बर्समेंट पेमेंट का वक्त है, बजट आने वाला है, IMF और हमारी टीम की मुलाकातें हैं, नए टैक्सेस, नए मुतालबात, वो सब चीज़ों पे मशावरत बहुत ज़रूरी है। लेकिन इन्हें ये भी सोचना चाहिए कि दो सूबे तो ऑलरेडी KP के और बलूचिस्तान में अदम इस्तेकाम है, हालात बहुत ख़राब है, दहशत गर्दी के भी जो हमले हैं वो बढ़ते जा रहे हैं। अफवाज पाकिस्तान को सलाम कि वो उनको सलाहियत रखती है कला कलामा करने की और उन्होंने तक साबित भी किया है। लेकिन तीसरे सूबे को भी अगर आपने इंतशार में मुब्तला कर दिया और तीसरे सूबे को भी खिलाफ कर दिया या तीसरे सूबे में भी लोग रोडों पे आ गए हैं, जैसे अभी आप सुन रहे हैं कि 16 दिन से लोग इस हाईवे पे बंद हैं। अब वो बातें ये करते हैं कि जिनको हटाने की जिम्मेदारी किसकी है और किसकी नहीं है, आप किस वजह से वो आए पे क्यों नहीं बात करते? बेग साहब, तो अभी अंडरस्टैंडिंग कितनी हुई है? इतनी हलचल तो हमें नजर आई है कि वफाकी गवर्नमेंट में मजबूर होकर मुज़ाकरात की बात शुरू की है। हमें हतमी कोई उन्होंने जवाब नहीं दिया है। ठीक, राशिद महमूद सूमरो साहब भी हैं। बेग साहब, मैं आपकी तरफ फिर आती हूँ। राशिद महमूद सूमरो साहब ने हमें ज्वाइन किया है, जनरल सेक्रेटरी सिंध हैं, JUFA के। राशिद साहब भलीकार रवां के प्रोग्राम में, अस्सलाम वालेकुम।
अजय कीअं आहियो तव्हां? बिल्कुलु ख़ैरियत सां। राशिद साहब, राब्तो अवां जी पार्टी सां बि थियो आहे, वरी गॾियल मशावरत बि अवां सभिनी जी थी आहे। मुंहिंजो बेग साहब खां बि इहो सुवाल हो त हाणे जॾहिं ही इशू त सभिनी जो आहे, हर बचो सिंध जो उथी खड़ो थियो आहे, हिकु आवाज़ आहे त असांखे जेके तकरारी कैनाल आहिनि उहे मंज़ूर न आहिनि। हाणे कीअं अॻियां कीअं वधिबो? गॾिजी करे का गॾियल असीं हिकमत अमली ॾिसंदासीं हिन मामले ते जिन जिन पार्टियुनि सां राब्ता थिया आहिनि, या धार के शयूं नज़र ईंदियूं? कहिड़े नमूने सिंध जो केस अॻियां रखिबो? ॾिसो, मसइलो आसान आहे, साफ़ आहे, दो टोक आहे। उहो इहो आहे त बाबा केनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो। कंहिं बि क़ीमत ते इहे केनाल असांखे क़बूल न आहिनि। इहो हिकिड़ो आसान जेको आहे मसइलो आहे। नोटिफिकेशन वापसि वठनि, ॻाल्हि ख़तम थी वई। जेसिताईं तव्हां चओ था त मुश्तरिक यकीनन राति अयाज़ लतीफ़ पलीजो साहब, ज़ैन शाह साहब, मां ऐं सफ़दर अब्बासी साहब जेको आहे उहे गॾु हुयासीं ऐं असां गॾियल इन ॻाल्हि ते तय कयो आहे त विफ़ाक़ी हुकूमत सां जेकॾहिं ॻाल्हाइबो या राब्तो कबो त उनजे लाइ पहिरीं शइ इहा आहे त नोटिफिकेशन वापसि वठनि, ऐं ॿी शइ इहा आहे त गॾियल मौक़िफ़ रखिबो, इंडिविजुअली मौक़िफ़ न रखिबो। ठीकु, पर राशिद साहब अञा ताईं वफ़ाक़ इन मामले ते कन्विंस नज़र कोन पियो अचे त हू पहिरियां विड्रॉ कंदा, पोइ ॻाल्हियूं कंदा। हू अञा बि इहा ॻाल्हि कनि पिया त पहिरियां पंहिंजा स्टेट्स खणी अचो, असीं पंहिंजा फिगर्स था आणियूं, पोइ वेही करे ॻाल्हायूं था। त ठीकु आहे न, हू पंहिंजी जेको उन्हनि खे होड आहे, पहिरियां 8 महीना पहिरियां उन्हनि जे कन ते जूअं बि न पई रींगे। उन खां पोइ अक्टूबर खां वठी जॾहिं एहतजाज हलंदो रहियो त विच में उन्हनि इहा स्टेटमेंट ॾिनी त जेका एहतजाज कंदा अहिड़ी कार्रवाई कंदासीं जो जुतियूं छॾे भॼंदा। ऐं हाणे जेको आहे हिक खे फ़ोनियूं ऐं मिंथू कनि था। इहो एहतजाज या एहतजाजी तहरीक सिंध जे अवाम जो ग़म ऐं गुस्सो उन्हनि खे ॿुधाईंदो त धरतीअ जा मालिक इक़्तिदार में जाली मैंडेट सां वेठल माण्हू न आहिनि। असेंबलियूं ख़रीद ऐं फ़रोख़्त करे जेका वेठल आहिनि उहे मालिक न आहिनि। असुल धरतीअ जा मालिक उहे आहिनि जेका रोडनि ऐं रस्तनि ते मौजूदु आहिनि ऐं पंहिंजे दरिया जे बका जी जंग विड़ी रहिया आहिनि। मां सम्झां थो त इन्हनि खे अवाम जे गैज़ और गज़ब जे साम्हूं झुकणो पवंदो। ठीकु, पर राशिद साहब हिते ज़रूरु इहो ॿुधाइजो त जीअं मां चयो त मजबूर थी करे वफ़ाक़ी सरकार हाणे राब्तनि ते आई आहे ऐं ॻाल्हाइण ते आई आहे, पर अव्हां न बि सम्झो त हिन में तमामु घणी देरि थी आहे। हिन वक़्तु बि जॾहिं असीं ॾिसूं था त सिंध अंदरि गुज़िरियल 6 ॾींहंनि खां जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई, हर कुंड कुड़छ में एहतजाज लॻो पियो आहे। उनखां पोइ बि रुगो टेलीफोनिक राब्तनि ते गुज़ारो थिए पियो त संजीदगी नज़र अचे पई, लॻे पियो त हिन मामले ते को ब्रेक थ्रू इन ॻाल्हियुनि ज़रिए निकिरी सघंदो। असल में इहे पाण बि बेइख्तियार आहिनि। ज़मीन इन्हनि विराई हुजे, थर जी, चोलिस्तान जी, ग़रीबनि में, हारनि में, ज़मींदारनि में, पंहिंजे ग़रीब वोटरनि में, कंहिंखे 5 एकड़, कंहिंखे 50 एकड़, कंहिंखे 100 एकड़, त कोई फ़ैसिलो बि करे सघनि। ज़मीन हिननि खां डंडे जी ज़ोर ते, असेंबली ॾियण जे मुआइदे ते, गिवन एंड टेक जे बुनियादनि ते हिननि खां वरिती वई आहे। ज़मीन ताक़तवर माण्हुनि वरिती आहे। जेसिताईं ताक़तवर माण्हू फ़ैसिलो न कंदा तेसीं ताईं जेको आहे ही वीचारा उहे उन्हनि जे साम्हूं बेबस ऐं लाचार आहिनि। ऐं ताक़तवर माण्हू जेका आहिनि उहे पंहिंजे ॾाढ ते, ताक़त ते, बंदूक जे ज़ोर ते सम्झनि था त असां मुल्क 78 साल हणायो आहे, हाणे बि असां मुल्क हलाईंदासीं। उन्हनि खे सम्झणु घुरिजे त हींअर मुल्क डंडे जे ज़ोर ते न हलंदो, हींअर मुल्क हलंदो त इंशाअल्लाह अवाम जे ताक़त ते, अवाम जे बलबूते ते हलंदो। ठीकु है, त एजाज साहब उते का अंडरस्टैंडिंग डेवलप थींदे के मुख़्तलिफ़ हल्कनि में छा ॻाल्हियूं हलनि पियूं, का अंडरस्टैंडिंग ताक़तवर हल्कनि में, रियासती हल्कनि में उते का तब्दीली, उते का अंडरस्टैंडिंग, का सोच नई साम्हूं अचे पई? में बि चयो त ॻाल्हि इहा आहे त हिननि जी संजीदगीअ जो आलम इहो आहे त 6 ॾींहंनि खां नेशनल हाईवे बंदि आहे, सॼो इंडस्ट्री बंदि आहे। उनजे बावजूद बि हिन महिल बि सिर्फ़ु टेलीफोनिक हिकिड़ो राब्ता करे हिकिड़ी फॉर्मेलिटी था कनि पिया। ऐं इहा बिल्कुलु सुमरे साहब जी ॻाल्हि सही आहे त अख़्तियार हिननि जे वस में कोन्हे को। हे पाण बि जेके अख़्तियार जा मालिक आहिनि, इक़्तिदार धणी आहिनि, उन्हनि खां डिॼनि था। त हिकिड़ो मां जी अॻु में बि चयो त हाणे इन जी हीट महसूसु हिननि कई आहे। हिननि खे अंदाज़ो कोन हो त को सिंध ईअं उथली पवंदी ऐं एॾो वॾो रद्द अमल थींदो। बहरहाल उन शइ खे महसूसु हिननि ज़रूरु कयो आहे, पर अञा ताईं बि ही गिव अप करण जे मूड में लॻनि कोन था अञा ताईं, जे तरीक़े सां हिकिड़ो खयो थो वञे मामिलो। छो त कल्ह पीपल्स पार्टी सेनेट मां मजबूरन वॉकआउट कयो, मजबूर थी।
त उन्हनि खे मञाइण वई त उन खां पोइ गवर्नमेंट बि गुम थी वई। त मक़सदु चवण जो त गवर्नमेंट जो जेको रवैयो आहे अञा ताईं उहो ई आहे त वेट एंड सी वारो जेको रवैयो आहे इहो ख़तमु करणो पवंदो ऐं क्लैरिटी सां हिननि खे फ़ैसिलो करणो पवंदो। बाक़ी ॿ नुक़्ता, हिकिड़ी तव्हांजे लाइ ब्रेकिंग न्यूज़ इहा आहे त चीफ मिनिस्टर सिंध जेको आहे उन हिकिड़ो लेटर साइन कयो आहे कल्ह की तारीख़ में, ऐं उन में जेको आहे त इरसा में जेको विफ़ाक़ जो नुमाइंदो आहे उहो सिंध मां मुक़ररु कयो आहे। उहो शफ़क़त वदो साहब आहे, रिटायर्ड चीफ इंजीनियर, उनखे हुननि मुक़ररु कयो आहे। त हिकिड़ो त होपफुली उहा बहितर कमु थी वेंदो ऐं हाणे इरसा में सिंध जा 2 नुमाइंदा हूंदा त जेको पहिरियों कमु हिननि खे करणु घुरिजे इरसा खे या सिंध गवर्नमेंट खे बि, त जेको पंजाब डंडे जी ज़ोर ते उते तारीख़ी 3 टियर फार्मूला जे मुताबिक़ पाणी जी विर्छ मड़ी आहे उनखे रद्द करे ऐं जेको 91 जो अकार्ड में पाणी मौजूदु आहे ऐं उन जी विर्छ जो तरीक़ेकार आहे उन ते फौरी तौर ते अमल करायो वञे। ॿियो पॉइंट इहो आहे त पंजाब जेको आहे उहो मंगला डैम ते असां जेको इंडस रिवर सिस्टम जो हिसो आहे पर मंगला डैम खे हू एक्सक्लूसिवली यूज़ कंदो थो रहे पियो ऐं उन मां असांखे पाणी नथो ॾिए। पंजाब जा जेके बि 3 दरिया था विकिया उन्हनि मां 1 रुपयो सिंध में ख़र्च न थियो ऐं सभु जेको आहे हिते तरबेला डैम ते ऐं पंजाब जे इंटरनल लिंक कैनाल खे डेवलप करण ते ख़र्च थियो। त ही पंजनद ते अॼु बि बुंडू हयूं वेठा आहिनि। पंजनद वटि जॾहिं अची सभु दरिया पहुता त उन्हनि सभिनी दरियानि में असांजो बि हिसो हो, जेके 3 दरिया विकिया आहिनि त उन्हनि जो पाणी जो हिसो त असांखे ॾियो न, त उहो ॾियण लाइ तयारु कोन्हनि के उल्टो इंडस मां पाणी खयूं था वञनि त हे जेके फ्लड के इहे मुस्तक़िल तौर बंदि थियनि, पंजनद मां असांखे पाणी ॾियनि ऐं जेके मंगला में असांजो राइट तस्लीम कनि। ठीक है जैसा तरबेला मां बि जी ठीक है अभय साहब, हाणे जॾहिं मुसीबतूं अचनि थियूं या को ॾुखियो वक़्तु अचे थो त पंहिंजे पाण सां गॾु अपॉर्चुनिटीज़ बि खणी थो अचे। जीअं एजाज साहब ज़िक्र कयो त हिन वक़्तु जेका ही तहरीक असां ॾिसूं था शायदि कंहिंखे बि अंदाज़ो न हूंदो त को हिन तरीक़े सां को हेॾो वॾो रद्दमल साम्हूं ईंदो। त इनखे हाणे जेका सालनि जी ॾाढ नाइंसाफ़ियुनि जो हिकिड़ो सिलसिलो जारी रहियो आहे, कीअं उन शयुनि खे अचीव करे सघिजे थो, कीअं उन ते ॻाल्हाए सघिजे थो? ही वक़्तु आहे त असीं सभु उन्हनि शयुनि खे बि साम्हूं आणे सघूं था। बिल्कुलु नजमा, इहो बिल्कुलु मुमकिन आहे। हीअ जेका तहरीक बिल्ड थी आहे न, वॾी हिकिड़ी इनपुट आहे। हिन में जेको थी को ओवरनाइट कोन थी, हिन में आगाही मुहिम, हिन में बेदारी मुहिम, हिन खे वञी जेको आहे मुज़ाहमती तहरीक में तब्दील थी या कोई इहो हिकु वॾो, पर मां सम्झां थो ॾिसो क्राइसिस जेको एजाज साहब जी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। दफ़ा सगारी दुरुनि जेके आहिनि, छा करे SIFC जो इहो प्रोजेक्ट आहे, SIFC जेको बि प्रोजेक्ट पंहिंजो इम्प्लीमेंट करणु चाहे थी, पर असल मसइलो जॾहिं थियो जॾहिं सदर साहिब उन्हनि खे जेको आहे इहा कंसेंट ॾिनी त बाबा तव्हां इहे कयो, क्राइसिस उतां शुरू थियो त बाबा हिकिड़ो असांजे जेका पब्लिक इमेज इहा वई त बाबा सदर साहिबु जेको सिंध सां तालुक़ु रखे थो, सिंधी स्पीकिंग जेको सदर आहे उन जेको आहे वञी इहा कंसेंट ॾिनी ऐं इहो सॼो जेको आहे हिकिड़ो फॉर्मूला जे तहत जेको आहे इहो कमु जेको आहे शुरू थियो, उते इहो क्राइसिस ॿियो वधंदो। ऐं सिंध गवर्नमेंट जी जेका लिथार्जी यको 8-9 महीना सम्झो फेब्रुअरी ताईं त सिंध गवर्नमेंट ख़ामोश रही। हुनजो क्लेम इहो आहे त बाबा असां जेको आहे हिकिड़ो लेटर लिखियो त CCI जो, बसि CCI लेटर तव्हां जून में लिखियो त फेब्रुअरी ताईं त चुप करे वेठा हो तव्हां। फेब्रुअरी ताईं जेको आहे तव्हां ॻाल्हि ई कोन पिया कयो त बाबा CCI कॉल कयो या न कयो। CCI कॉल साल कोन पई थिए, तव्हां छा पिया कयो, तव्हां वेठा आहियो। तव्हां ही गवर्नमेंट जेको हिन खे रियलाइज़ करणु खपे त जेको क्राइसिस वधे इन करे बि त ही गवर्नमेंट तव्हांजे 60 वोटनि ते क़ाइमु आहे। जे 60 वोटनि खे तव्हां इस्तेमालु नथा करे सघो सिंध जे मुफ़ाद में, त बाक़ी छॾियो तव्हां सिंध जो वोट वठी वेठा आहियो। सो इहे जेके डेवलपमेंट्स थियूं उन जेको आहे जेको ताव वधायो आहे माण्हुनि में, जेको आहे हिकिड़ी इहा वधाई आहे त असांजी पंहिंजी जेका हुकूमत आहे उहो असांजो तहफ़ुज़ नथी करे सघे। मां घणा एतिराज़ आहिनि हिन जी सॼी इलेक्शन प्रोसेस ते असांखे एतिराज़ आहे। असां सम्झूं था पिया त ही सॼी जेको आहे सो जेका हिकु बोगस हो रिग्ड इलेक्शन जे नतीजे में सभु कमु थियो आहे। ऐं जेको वकीलनि जी अॼु जेका डिमांड आई आहे, जे तव्हां हुनखे ॾिसो त हुन में 4 पॉइंट्स हुननि लिखिया आहिनि। हुन में जेको आहे हुननि पंहिंजो कैनाल्स प्रोजेक्ट खे बि ख़तमु करण जे लाइ, कॉर्पोरेट फार्मिंग खे ख़तमु करण लाइ, 6वीं तरमीम और पिका एक्ट, 4 पॉइंट्स जेका हुनजा एजेंडा ते आहिनि। हाणे सवाल इहो थो पैदा थिए इनखे केरु अची एड्रेस कंदो? हू वेठा आहिनि, माना हू सिर्फ़ु जेको ब्लॉकेट थी चुको आहे, आवाम हुननि सां शामिलु थी चुको आहे। खणी जेको आहे सियासी पार्टियुनि जी जेको आहे किथे किथे लिथार्जी बि हुजे, खणी असां इहो बि एक्सेप्ट कयूं, पर हिकिड़ो सिंध जो वॾो जेको पढ़ियल लिखियल सोच सम्झ रखण वारो सियासी कारकुन, सियासी माण्हू, सिविल सोसाइटी, बार एसोसिएशन, बार काउंसिल, सॼी टोटल, माना इहो रुगो न आहे त को बार एसोसिएशन, हिन में सिंध हाईकोर्ट बार, इन में सिंध बार काउंसिल सभु जेको आहे शामिलु थी चुका आहिनि। इवन जेको आहे हाणे मां जेको सम्झां थो त पाकिस्तान बार काउंसिल बि हुनजी हिमायत में अचण वारी आहे। हीअ जेको सॼो क्राइसिस बिल्ड थियो आहे, बुनियादी ॻाल्हि इहा आहे त सिंध जी गवर्नमेंट जेको आहे हिते लिथार्जी ॾेखारी आहे। उन्हनि जेको उहो कमु
न कयो जेको कमु उनखे करणु खपे, जंहिंजे करे जेको बुरान वञे थो वधंदो, ऐं जे हाणे बि टैकल प्रॉपर्टी न करण जी कोशिशि कई, उनखे ज़ोर ज़बरदस्ती सां ख़तमु करण जी कोशिशि कई, त मां सम्झां थो सिंध जे अंदरि हिकिड़ो तमामु वॾो क्राइसिस पैदा थियण वारो आहे। तमाम वडो क्राइसिस पैदा थियण वाला बेग साहब, इस सारे माहौल में बहुत हद तक जिम्मेदारी बढ़ जाती है सिंध गवर्नमेंट पर। ना सिर्फ माजी में हुई ज्यादतियों नाइंसाफियों का हिसाब, बल्कि फ्यूचर में ऐसा कुछ ना हो, और साथ साथ जिस मामले पर अभी ये सारा मामला जिस वक्त जिस हद तक हीटअप हुआ है उसको कैसे टैकल करना है, बहुत बड़ी जिम्मेदारी पाकिस्तान पीपल्स पार्टी का। अब क्या होगा, अब लाहे अमल आने वाले दिनों के वाले से? देखिए, हम अपना किरदार निभा रहे हैं देनतदारी और ईमानदारी के साथ, निहायत मुखलिसी के साथ, क्योंकि सिंध की अवाम हमारे जिम्मेदारी है। ये जो चीज़ है इसमें कोई हम एहसान या फेवर नहीं करने जा रहे, और ये जिंदगी और मौत का सवाल है, और गलत फैसले को नस्लें कभी माफ नहीं करेगी। लिहाजा हमने जो मौक़िफ़ इख्तियार किया उस पर हम कायम हैं, और वो सख्त मौक़िफ़ से नथिंग लेस कि इस प्रोजेक्ट को रोल बैक करना है, इस प्रोजेक्ट को स्टॉप करना है, ये ऐलान होना है। मुशावरतें कर लें, कन्विंस गेट कन्विंस की बुनियाद पे बातें भी कर लें, लेकिन एंड ऑफ द डे हमारी रिक्वायरमेंट जो है, मुतालबा जो है, हमारी कंसर्न जो है, हमारी तशवीश और रिजर्वेशन जो हमारी, वो यही है कि ये प्रोजेक्ट हमें नाकबूल है, ये मंजूर नहीं है। और अगर हमारी ये खदशात दूर नहीं किए गए तो हम फिर वाज़ह आपके साथ ऑन रिकॉर्ड ये बात लेके जा रहे हैं कि हमारी और इस हुकूमत के रास्ते अलग अलग। हमारी पार्टी में 30 MNAs ने ऐवान में इस बात का इजहार करा है, और उनके एक एक आवाज में एक सच्चाई, एक दर्द, एक तकलीफ, एक कंसर्न, एक तशवीश थी। और हम सिंध का सौदा कभी भी नहीं होने देंगे, सिंध के हकूक को हम कंप्रोमाइज नहीं करने देंगे। ये मेरा आपके साथ एक बहुत ही देनदारी से मैं ये बात कर रहा हूँ, क्योंकि अब वो दीवार की तरफ लगाए, और उसके बाद फिर जो रिएक्शन और रिपरकेशन होंगे वो इंशाल्लाह पूरा पाकिस्तान देखेगा, सिंध की अवाम देखेगी। वो हमारे पार्टी का मौक़िफ़ है, जब तक हम बयान करते आए। अभी मेरी ख्वाहिश ये है कि आला क़यादत की शहबाज शरीफ साहब से और दूसरे हलकों से जो अहम है और स्टेक होल्डर है इसमें, ग्रीन इनिशिएटिव प्रोग्राम में बात की जाए, और ये तशवीश उन तक कन्वे की जाए। हालांकि उन्होंने सब देखा है, एक एक चीज महसूस कर रहे हैं, लेकिन ये कन्वे की जाए और ये बताया जाए कि वो या डाई जो है इसका सोल्यूशन है। लिहाजा हमें इसके ऊपर अभी फौरी फैसला करना होगा, और फैसला वही है जो हम बता चुके हैं जी। जो सिंध के अवाम को कम से कम एक्सेप्ट करना होगा, जो मिनिमम एक्सेप्टेबल होगा वो यही फैसला। जी एजाज साहब, फाइनल कमेंट मानिए। जी, माजरत के साथ में बेग साहब की 2 दफ़ा रिपीट की बात कि 30 MNAs ने यकीनन तशवीश का इजहार किया, लेकिन जब कौमी असम्बली में PTI की रेजोल्यूशन आने वाली थी इनके प्रोजेक्ट के मुखालफत में, तो रातों रात इजलास मुलतवी कराने में पीपल्स पार्टी हुकूमत के साथ थी। और दूसरा मामला ये है कि इरसा में जो फेडरल मेंबर सिंध का होना चाहिए वो पीपल्स पार्टी के दौर में 2009 से लेके 2018 तक फिर जो पीपल्स पार्टी उसकी हुकूमत में नून लीग के साथ थी, वो 5 साल उनके और 4 साल अपने, ये तकरीबन 2009 से 2018 तक 9 साल जो है ये तकरीबन बनते हैं, जिसमें फेडरल मेंबर जो है पीपल्स पार्टी ने नहीं रखा। हालांकि उन 9 सालों में सिंध में पीपल्स पार्टी की हुकूमत थी। तो बहरहाल कहीं कोताहियां भी हैं, कहीं उनकी जो है वो थोड़ा सा सुस्ती भी है, तो इन चीज़ों को भी मानना पड़ेगा। लेकिन अल्टीमेटली सिंध के लोगों की वॉइस जो है वो पीपल्स पार्टी बनेगी। जैसे अबाई साहब ने कहा कि जो 4 मुतालबात वकला ने पेश किए हैं उसमें पीका और 26वीं आईनी तरमीम में तो पीपल्स पार्टी हुकूमत के साथ ऑन बोर्ड थी। तो इसलिए इस हमारे इशू को ठीक है हिसाब किताब फेडरल वफाक से होना चाहिए कि इतने 70 साल से आपने कौमी मफाद के नाम पे हमारा गैस खाया, तेल लिया, सब कुछ लिया, लेकिन अब जो है इस तरह नहीं होने देंगे। अब एक फ्यूचर का वे आउट क्लियर रखना चाहिए और उसमें सिंध गवर्नमेंट को भी अपना किबला दुरुस्त रखना चाहिए। जो जो जेन्युइन इश्यूज हैं उस पर हमें वो जो है वो नहीं दिखानी चाहिए कमजोरी, और किसी खाली उस पर नहीं जाना चाहिए। जिस तरह खालिद नाजिया, मैं एक बात सिर्फ कह के दुरुस्त करूंगा, एक बात सिर्फ। जी बेग साहब, बात यह है कि जो मेरे दोस्त ने नहायत ही मोहतरम ने ये कहा कि हम इजलास को
मौखर कराने की कोशिश कर रहे थे। ये बात बिल्कुल गलत है। मैं मौजूद हूँ। एक दिन इजलास कोरम ना होने की वजह से 15 मिनट दिए, फिर उसके बाद दोबारा बुलाया गया, गिनती में कोरम नहीं था। और वो पीपुल्स पार्टी के बंदे, एमएनए पार्लियामेंटेरियन कम नहीं थे। हमारा तो सबसे ज्यादा प्रेजेंस रहती है, वो नून लीग के थे। वो कोरम की वजह से एक दिन इजलास, पर दूसरे दिन फिर इजलास हुआ और चला है। और जिस दिन 30 तकरीर हुई है, मैं रात को 10:30 बजे तक इजलास करके निकले। तो प्लीज मेरे दोस्त रिकॉर्ड सही रखें, लेकिन बताइयां जरूर हुई होंगी। लेकिन इस बार सर जी वो हम सब प्रोरोगेशन का जो शेड्यूल था ना वो नहीं था, जो है उससे इस पे पहले एक हुआ। मौके पे ठीक मैं एक आखिरी ऐड कर जी अब्बास साहब। अब आखिरी बात में देखें, सबके लिए, ये सिंध गवर्नमेंट के लिए भी, अपने SIFC के लिए भी, तमाम जो हमारे जो बड़े इदारे हैं इस्टेब्लिशमेंट के, उनके लिए भी, हुकूमत पाकिस्तान के लिए भी, सिर्फ मैं एक बात चीज़ कहना चाहता हूँ, वक्त इज़ ऑफ एसेंस। वक्त जो है ना गुजर रहा है, बहुत तेज़ी से गुजर रहा है। जिसने भी जो फैसला करना है वो जल्दी फैसला करें, वरना जो है ना ये मामला जो है ना आगे चल के और ख़राब होते चले जाएंगे। किसी किस्म की कोई कोताही, मैं समझता हूँ आने वाले दिन में वफाक पाकिस्तान को बहुत शदीद किस्म के खतरात से दो चार कर सकती है। थैंक यू भाई साहब, मैं राजकुमार इत्तेफाक साहब, बेग करता हूं साहब, आपसे। बेग साहब ऐं राशिद महमूद सूमर बि नाज़िन कुछ देर लाइ असां सां गॾु मौजूदु हुआ। तमामु अहम जेका गुफ़्तगू थी आहे जेको प्रोग्राम में, उन बाबति पंहिंजे फीडबैक खां असांखे आगाह कजो। वरी सुभाणे मां सां मुलाक़ात थींदी, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।